तंहिं करे हाणे लाज़िम थियो असां रिवायत सां गॾु दिरायत खां बि कमु वठूं। दिरायत चइबो आहे दिमाग़ में जेका अलाह ताला सम्झ ॾिनी आहे त इन क़ुर हदीस जे मसइले खे गौर करे ख़ूब सम्झिजे। दिरायत जे तरफ़ असांखे मुतवजो थियणो आहे। ऐं इन हदीस में असांखे सोच करणी आहे त इन हदीस जी माना वाक़ई इहा आहे त इमाम जे पुठियां बि पढ़ो। हाणे मजबूर थी ख़ुदि इन हदीस में असां फिक्र कंदासूं, छो त साहब कराम में बि असांखे इख़्तिलाफ़ लभे थो न, किन पढ़ियो आहे किन न पढ़ियो आहे पोयों। ताबईन में बि ईअं आहे, किन पढ़ियो आहे किन न पढ़ियो आहे। चइबो त उस्तादनि में यानी साहबा में बि इख़्तिलाफ़ हुयो। त असांखे सोचणो आहे त इहा माना साहबा सम्झी छो न सम्झी त पढ़णु घुरिजे। सो सूरतूं आहिनि 4 सही हिन जे लाइ। ला सलात इल्ला बिफ़ातिहतिल किताब, ॿई लफ़्ज़ मुफ़रद आहिनि। सलात फातिहत, हिकिड़ी नमाज़ हिकिड़ी फातिहा। इहा क़िराअत रिवायत जी ईअं आहे, ला सलात इल्ला बिफ़ातिहतिल किताब। ऐं ॿी तवजीह ला सलवात इल्ला बिफ़वातिल किताब, नमाज़ूं न थींदियूं सवाइ फातिहाउनि जे, नमाज़ूं बि घणियूं त फातिहाऊं बि घणियूं। ठीकु आहे। इहा बि 5 माण्हू 15 माण्हू मस्जिद में वेठा जुदा जुदा पढ़नि, ईंदा आहिनि, हर को पढ़ंदो वेंदो आहे, नमाज़ निकिरंदो वेंदो आहे। नमाज़ूं जंहिंजियूं आहिनि जेतिरियूं आहिनि ओतिरियूं फातिहाऊं। ठीकु आहे। हिकिड़ी नमाज़ त हिकिड़ी फातिहा, घणियूं नमाज़ूं त घणियूं फातिहा। पर जॾहिं त हिकिड़ी नमाज़ हिकिड़ी फातिहा, घणियूं नमाज़ूं त घणियूं फातिहाऊं, इहो मक़सदु साॻियो हो। छो त घणियूं नमाज़ूं घणी फातिहाऊं बि हिकिड़ी नमाज़ हिकिड़ी फातिहा आहे न हर एक जे लाइ। तंहिं करे नबी साईं ला सलवात इल्ला बिफ़वातिल किताब जमो जे सीरे सां बयानु न फरमायो। मतिलबु निकिरे पियो ला सलात इल्ला बिफ़वातिल किताब खां। तंहिं करे ज़रूरत न जमो करण जी। ऐं टी तवजीह आहे ला सलवात इल्ला बिफ़ातिहतिल किताब, नमाज़ूं न थींदियूं सवाइ फातिहा जी। नमाज़ूं घणियूं, फातिहा हिकिड़ी न थींदियूं। इहो सही आहे। नमाज़ूं माण्हू बीठा पढ़नि, भई हिकिड़ो हिते हिकिड़ो हिते हिकिड़ो हिते हिकिड़ो मुसाफ़िर आयो आहे, ॿियो वरी ॻोठ जो माण्हू आहे, ॿियो वरी छोकिरो आहे, को नंढो आहे, को वॾो आहे, नमाज़ूं पढ़नि था। पर इन्हनि में फातिहा को हिकिड़ो बीठो पढ़े त सभिनी जे लाइ किफ़ायत करे। नमाज़ूं घणियूं, फातिहा हिकिड़ी न थींदी। ग़लति आहे। हिकिड़े माण्हू जी फातिहा सभिनी जे नमाज़ुनि लाइ कीअं किफ़ायत कंदी? इहो ख़बर कीअं पवे त इहो फातिहा थो पढ़े? या ठहियो फर्ज़ु कयो ॾाढा था हिकिड़ो ॾाढा बीठो थो पढ़े, ॿिया जो चवनि था 5 लेखे नमाज़ूं त पढ़नि था, हिन जे पुठियां न। पर चवनि था ठहियो इहो हेॾे पढ़े थो, हाणे असां नथा पढ़ूं। ईअं कीअं थींदो? तंहिं करे इहा बि नबी साईं जन कान फरमाई ला सलवात इल्ला बिफ़ातिहतिल किताब। बाक़ी तो जीअं ला सलात इल्ला बिफ़वातिल किताब, नमाज़ हिकिड़ी फातिहाऊं घणियूं। चोथों नंबर तो जीअं ला सलात हिकिड़ी नमाज़ इल्ला बिफ़वातिल किताब, फातिहाऊं घणियूं। इहा आहे गौर जहिड़ी, इहा गौर जहिड़ी रिवायत आहे। फातिहा ऐं नमाज़, इमाम जे जमात जे नमाज़ जो मसइलो। ऐं इमाम ऐं जमात जी नमाज़ हिकिड़ी आहे कि न घणियूं आहिनि, इहो फ़ैसिलो थियल आहे क़ुर पाक जो त इहा नमाज़ हिकिड़ी आहे। अलाह ताला फरमाए थो वल मुक़ीमी न सलात, ऐं क़ाइमु कंदड़ आहिनि निमाज़ खे। क़ाइमु कंदड़ घणा? निमाज़ हिकिड़ी। चइबो त जमात जी निमाज़ हिकिड़ी आहे। 5 माण्हू हुजनि, 5000 हुजनि, 5 लख हुजनि, हिकिड़े इमाम जे पुठियां पढ़नि था, निमाज़ हिकिड़ी आहे। हाणे जॾहिं हिकिड़ी निमाज़ आहे त हिकिड़ी निमाज़ में फातिहाऊं घणियूं पढ़जनि त पोइ इहा माना तॾहिं निकिरे हा ला सलात इल्ला बिफ़ातिहतिल किताब मां, जॾहिं जो ला सलात इल्ला बिफ़वातिहिल किताब हुजे हा। निमाज़ हिकिड़ी न थींदी सवाइ घणनि फातिहाउनि जी। पर इहो लफ़्ज़ नबी साईं फरमायो कोन्हे। नबी साईं फरमायो त हिकिड़ी निमाज़ जे लाइ हिकिड़ी फातिहा कजे। हिकु निमाज़ जे लाइ घणियूं फातिहाऊं जॾहिं फरमाइनि हा त पोइ इहा माना निकिरे हा। हाणे ला सलात इल्ला बिफ़वातिहिल किताब जी माना त निमाज़ में हिकिड़ी फातिहा बि हिकिड़ी, पोइ इन जी माना वरी इहा करणु त निमाज़ हिकिड़ी फातिहाऊं घणियूं। इहो त नबीअ जे हदीस में फेरो आणिणो आहे ऐं नबीअ जे हदीस खे पंहिंजी न माना बणाए ठाहिणी आहे।
हुज़ूर पाक जी हदीस चवे त हिकिड़ी नमाज़ हिकिड़ी फातिहा आहे, चवे त हिकिड़ी नमाज़ घणी फातिहाऊं। तंहिं करे इहा माना ख़ुदि लासलात इला बि फातिहतुल किताब सां टकरिजे थी, जॾहिं जो हिकु इमाम जे पुठियां घणा माण्हू बीही पढ़नि, छो त पोइ माना थींदी नमाज़ हिकिड़ी फातिहाऊं घणियूं, हालांकि नबी थो फरमाए नमाज़ हिकिड़ी फातिहा हिकिड़ी। तंहिं करे इन हदीस जी इहा माना करणो, इन हदीस जे ख़ुदि ज़ात हदीस सां माना खे टकराइणो आहे। मतिलबु ही थियो वञे त सलात ऐं फातिहा मुफ़रद, यानी हिकु निमाज़ हिकु फातिहा, फातिहा खां सवाइ निमाज़ न थींदी, घणियूं निमाज़ूं घणियूं फातिहाऊं, माना निमाज़ूं घणियूं त फातिहाऊं घणियूं, इन सूरत में बि ईअं ई मतिलबु थियो त पोइ निमाज़ फातिहाऊं पढ़ो, निमाज़ूं घणियूं आहिनि, हिकु निमाज़ हुजे घणियूं फातिहाऊं हुजनि, हर हिकु जुदा पियो पढ़े, ठीकु आहे। इहा पहिरीं जेका हिसा मुख़्तसर हुई, तंहिं करे उन खे इख़्तियार कयूं। ऐं टी त जीअं त निमाज़ूं हुजनि घणियूं, फातिहा खां सवाइ न थींदियूं, इहो मुख़्तसर मज़मून हो, इहो बि त ठीकु थी वियो। भला निमाज़ूं हुजनि घणियूं, फातिहा हिकिड़ी, इहो अमर ग़ैर माक़ूल हो, इहो बि रद्द आहे। चौथी सूरत हिकु निमाज़ घणियूं फातिहाऊं, इहो मज़मून हिकु त पहिरें नंबर सां टकर पियो खाए, ऐं ॿियो त इहो मज़मून जमात वारी निमाज़ सां टकरियल हो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं ई बि न फरमायो त हिकु निमाज़ ऐं घणियूं फातिहाऊं, छाकाणि त क़ुर पाक जमात वारी निमाज़ खे हिकु निमाज़ करे कोठियो आहे। युक़ीमून सलात क़ुर में ख़ुदि अलाह ताला फरमाए थो, तंहिं करे हिकु निमाज़ ई थी ऐं फातिहात घणियूं हुन में मन वञनि। इन तहक़ीक़ सां क़ुर ऐं हदीस जे मज़मून जो पाण में जेको इख़्तिलाफ़ नज़र अचे पियो सो ख़तमु थी वियो, पाण ॿई मज़मून मुआफ़िक़ नज़र ईंदा, तारुज़ बि हलियो वेंदो। सूरत जो नालो काफ़िया बि पूरी तरह सम्झ में ईंदो त इहा सूरत काफ़िया माना किफ़ायत कंदड़ आहे, हिकिड़े जे पढ़ण सां सभिनी खे किफ़ायत थी वई, जॾहिं निमाज़ हिकिड़ी आहे त। बहरहाल इहो लफ़्ज़ ला सलात इला बिफ़ातिहतिल किताब जे पुठियां इहा माना कढणु त ला सलात इला बिफ़ातिहतिल किताब, ॼण इहा दावा करणी आहे त नबीअ ईअं हदीस जी माना कई आहे, हालांकि इहा माना कोन कई आहे। मन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलियतबअ मक़अदहु मिनन नार, इहा वॾी फुलकार आहे। तंहिं करे मतिलबु इहो थियो त हिकु इमाम जे पुठियां हिकिड़ी फातिहा जेका इमाम सां वाबस्ता आहे उहा काफ़ी आहे साहिब जे लाइ। हिन सूरत जो मतिलबु अल काफ़ी आहे। हीउ मुख़्तसर मज़मून हो फातिहतुल किताब जो, इहो बयानु थियो। अलाह ताला वधीक तौफ़ीक़ ॾींदो।